में तलाड़काने में पुलिस मुबैना मुकाबले बाद 80 लख इनाम रखियल लोहारी जख्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई है। ख़बर खां के आगाह की पिया SSP मूजब रते देरे जे इलाइक़े शाह जे लाड़े वेझो ॾोहारनि पुलिस में मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾे बाद ॾोहारी शेर ख़ान उर्फ़ शेरू ॾाहाणी खे ज़ख्मी हालत में गिरफ़्तार किया वियो है। नाज़रीन अवांखे ॿुधाईंदासीं SSP जो चवणु हो त गिरफ़्तार ॾोहारी बहारो ॾाहाणी ऐं खानू ॾाहाणी टोले जो मुख्य जवाबदार है। हुन ॿुधायो त गिरफ़्तार ॾोहारी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ज़िलनि जे थाणनि ते केस दाख़िल थियो आहे। इन अहम ख़बर खां अवांखे आगाह की पिया लाड़काने में पुलिस मुबैना मुक़ाबले बाद 80 लख इनाम रखियल ॾोहारी ज़ख्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई है। SSP मूजब रते देरे जे इलाइक़े शाह जे लाड़े वेझो ॾोहारनि ऐं पुलिस में मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾे बाद ॾोहारी शेर ख़ान उर्फ़ शेरू ॾाहाणी खे ज़ख्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। SSP जो चवणु हो त गिरफ़्तार ॾोहारी बहारो ॾाहाणी ऐं खानू ॾाहाणी टोले जो मुख्य जवाबदार है। हुन ॿुधायो त गिरफ़्तार ॾोहारी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ज़िलनि जे थाणनि ते केस दाख़िल थियल आहिनि। इन अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह की पिया लाड़काने में पुलिस मुबैना मुक़ाबले बाद 80 लख इनाम रखियल ॾोहारी ज़ख्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई है। SSP मूजब रते देरे जे इलाइक़े शाह जे लाड़े वेझो हथियारनि ऐं पुलिस में मुक़ाबलो थियो। वांखे ॿुधाईंदासीं SSP मूजब रते देरे जे इलाइक़े शाह जे लाड़े वेझो ॾोहारनि ऐं पुलिस में मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾे बाद ॾोहारी शेर ख़ान उर्फ़ शेरू ॾाहाणी खे ज़ख्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। SSP जो चवणु हो त गिरफ़्तार ॾोहारी बहारो ॾाहाणी ऐं खानू ॾाहाणी टोले जो मुख्य जवाबदार आहे। हुन ॿुधायो त गिरफ़्तार ॾोहारी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ज़िलनि जे थाणनि ते केस दाख़िल थियल आहे। नाज़रीन हिन अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह की पिया लाड़काने में पुलिस मुबैना मुक़ाबले बाद 80 लख इनाम रखियल ॾोहारी खे ज़ख्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई है। SSP मूजब रते देरे जे इलाइक़े शाह जे लाड़े वेझो ॾोहारनि ऐं पुलिस में मुक़ाबलो थियो। वांखे ॿुधाईंदासीं नाज़रीन फायरिंग जी ॾे बाद ॾोहारी शेर ख़ान उर्फ़ शेरू ॾाहाणी खे ज़ख्मी हालत में गिरफ़्तार कियो वियो आहे। SSP जो चवणु हो त गिरफ़्तार ॾोहारी बहारो ॾाहाणी ऐं खानू ॾाहाणी टोले जो मुख्य जवाबदार आहे। हुन ॿुधायो त गिरफ़्तार ॾोहारी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ज़िलनि जे थाणनि ते केस दाख़िल थियल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सन TV न्यूज़ जे रिपोर्टर शबीर मुगेरी। जी शबीर मुगेरी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, लाड़काने में लाड़कानो पुलिस पारां ॾोहारनि सां जेको आहे मुबैना मुक़ाबले में 80 लख इनाम याफ़्ता ॾोहारी खे ज़ख्मी हालत में गिरफ़्तार करे हथियार हथ करण जी दावा कई आहे। हवाले सां SSP लाड़कानो अमन फैसल चौधरी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त रतेदेरो थाणे जी हद जे शाह जी लाड़े वारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾोहारनि में मुबैना मुक़ाबलो थी पियो, जिते मुक़ाबले खां बाद में जेको आहे फ़िरार थियल जेको ॾोहारी हो, जंहिंखे हिसास इदारनि जी मदद सां ज़ख्मी हालत में गिरफ़्तार करे हथियार हथ कयो वियो आहे। ऐं SSP वधीक चयो आहे त जेको ज़ख्मी हालत में गिरफ़्तार ॾोहारी हो, उनजी जेका सुञाणप आहे उहा शेर ख़ान उर्फ़ शेरू ॾाहाणी तौर ते कई वई आहे। ऐं SSP जो चवणु हो त गिरफ़्तार ॾोहारी जेको आहे शाह बहारो ऐं खानू ॾाहाणी जे गैंग जो जेको आहे मुख्य किरदारु आहे। हुनजो वधीक चवणु आहे त शुरूआती जेका जांच आहे उन मुताबिक़ जेको गिरफ़्तार ॾोहारी आहे उन मथां सिंध, बलोचिस्तान, शिकारपुर, जेकमबाद, कंबर शदाद कोट, लाड़कानो समेत जेको आहे केतिरनि ई केसनि में उहो घुर्बल आहे। ऐं हुन ते जेके चोरियुनि, धाड़नि ऐं फुरुनि जा केतिरा ई केस पिणु दाख़िल थियल आहिनि। ऐं जेका वधीक जांच आहे उहा कई पई वञे, जॾहिं त ज़ख्मी ॾोहारी खे हिन वक़्तु जेको आहे लाड़काने ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो आहे, जिते हुनजो इलाजु जेको आहे उहो पिणु जारी आहे। जी महिरबानी शबीर मुगेरी तफ़सील ॾियण लाइ।